दोस्तों अस्सलाम वालेकुम। सुर मारी जो हिकु बैत सॼणनि जे हुज़ूर में लतीफ़ साईं फरमायो, पहाड़नि पाॿोयो की वस वहंदनि, लथो सी सैयद चए ॿधो फण फुणनि, ॿधो फण फरनि, पाएर ॾिनियूं पुठियूं नंढनि नोराभनि, ओथा कोरीन कुंवरी सरतियूं मथां ससनि, खाएर खसियूं खासियूं ऊचियूं उत उॼनि, उमर उन अगूंदरी पासे कांध कतनि, कढियो पेण कहनि त मलीर घुरिजी मारी। सजणो, लतीफ़ साईं जे सुर मारी जो ही बैत यकीनन मारी जे क़ैद वारे अरसे में उन जे मन में पंहिंजनि मारुनि जे ॼमियल तसवर ऐं उन जी यादि ऐं सिक पंहिंजे ॾाॾाणे मलीर थर खे उन कीअं सारियो हो, लतीफ़ साईं उन जी कमाल मंज़र कशी था कनि, जंहिंजी वटि ख़ुदादाद ॾात बि हुई। अचो त ॾिसूं त लतीफ़ साईं इहा मंज़र कशी केतिरी न हर हक़ीक़त सां भरपूर कई आहे। हिन बैत में लतीफ़ साईं ख़ुदि मारीअ जे रूप में चवनि पिया त मुंद बहार जी आई आहे, पवारनि ॾाढी सिक प्यार ऐं पाॿो सां बहार जी आमद जा मुंतज़र आहिनि, दुआउंदे जे वाह पुठियां मींहनि जा वासर हूंदा आहिनि, सियारे में चोपाओ माल बि विहायो आहे ऐं सियारे जे ख़ात्मे खां पोइ सीउ घटिजी विया आहिनि त रिढनि ॿकरियुनि जे फरनि जा खुर बि थोरा पका थी हलण जहिड़ा थिया आहिनि, जंहिंखे उहे चवनि था त लथो सी लतीफ़ चए ॿधो फण फरनि सो ऐं ॿाकरे रेढे वार जे जिस्म ते जेका ॼट या ऊन आहे उनखे कतरण जो बि ही टाइम आहे जो पाइर जा माण्हू पंहिंजनि नंढनि खीर प्याक रिढनि जे नोराभनि यानी फरनि जी उन बि अलॻि कतरे रखंदा आहिनि उन्हनि जे जिस्मनि तां, जंहिं लाइ साईं इहो चयो त ओथा कोरीन कुंवरी सरतियूं मथां ससनि। सबबु उनजो इहा त इहा उन जेका पहिरियों दफ़ो उन्हनि जे जिस्म तां लहंदी आहे, कोरबी आहे, उहा एतिरी त मुलायम नरम ऐं नफ़ीस हूंदी आहे जो हथ ॾियण सां बि मज़ो ईंदो आहे। ऐं लतीफ़ साईं इहे ॻाल्हियूं करे पंहिंजे आफ़ाक़ी शाइर हुजण ते ॼण तस्दीक जी मोहर हणी छॾी, छाकाणि त असां थरियुनि खे ॼाण आहे त नोराभा नंढनि घेटनि खे जिन जी उन बिल्कुलु नफ़ीस हूंदी आहे ऐं पहिरियों दफ़ो कटिबी आहे उन्हनि खे नोराभा चइबो आहे, ऐं जंहिंजी खथी आम खतीअ खां ॿीणी क़ीमत वारी थी थी हुजे। पाएर नंगर जे इलाइक़े जो नालो आहे, पाएर ॾिनियूं पुठियूं नंढियूं नोराभनि, हाणे यानी पाएर में बि पाएर मारी जो पंहिंजो पाएर आहे नगर पार्के जे इलाइक़े जो को मारी जो इलाइक़ो आहे ऐं उते बि नंढनि नोराभनि जेके से जिस्म ते वार ठाहिया आहिनि, पंहिंजी ऊन ठाही आहे या ॼट ठाही आहे, तंहिं करे उहा कोरबी ऐं खाइर या खावड़ छाछरे जे ॾखण वारे हिसे खे सॾींदा आहियूं। ऐं लतीफ़ साईं उनजो ज़िक्र करण सां बि गॾु चए थो त खाइर खसियूं खासियूं ऊचियूं उत उॼनि, छो त उते काफ़ी जेके से वॾा कारीगर हुआ ऐं उहे उन्हनि जा नंढा नंढा सुठा कारखाना हुआ जंहिंमें उहो उन ओजे उन मां जेकी खसियूं ठाहींदा हुआ। ऐं न फ़क़ति खसियूं पर ॿकरियुनि जी जेका ॾास पंहिंजी ॼट आहे उन मां
खथा ठाहींदा, खरड़ ठाहींदा, जेके बि विछाइण जे कमु ईंदा, बिस्तरनि जे हेठां लॻाइबा हुआ ऐं जिते कचहरी थींदी उते विछाया वेंदा। ऐं लतीफ़ साईं जॾहिं इन्हनि जी तारीफ़ कंदे ख़ासियूं ऐं ऊचियूं लफ़्ज़ जो इस्तेमालु करे त इहो बि संदसि मुशाहिदे जो कमाल आहे। थर में रेढे माल जी उन कते उनजा वेड़ा ठाहिण जे अमल में पंहिंजे कांधनि जूं उहे औरतूं बांह ॿेॾी थियूं हुजनि। हिकु ख़ासि ॻाल्हि हिन बैत में हिकु सिट में गौर करिणो आहे त पेण कढियो पेण कहनि मलीर घुरिजी मारी। हाणे इहो पेण लफ़्ज़ जेको आहे सो उनजी वज़ाहत करियां त पेण चांवरनि जी उन पेज खे चइबो आहे जेका जॾहिं रधिबी आहे, चांवर रधिबा आहिनि त पोइ उनजे मथां हिकिड़ी चिकनी जी क़िस्म जी या खौंड जहिड़े क़िस्म जी जेका हथ सुतुर लॻंदी आहे, लॻदार, उहा पेज हूंदी आहे। उन पेज खे थरिया इन उन जे उनखे उन पेज में विझंदा हुआ। यानी उनजो जॾहिं उहा पेज उनखे लॻंदी त उनजो धाॻो जेको जेको हूंदो सो उहो थोरो सख़्तु थी वेंदो, अलॻि थी वेंदो ऐं पोइ उन मां धाॻो टुटंदो कोन हो। जॾहिं बि उन अगरि खथी वग़ैरह ठाहींदा त उहो उन मां टुटंदो कोन हो ऐं आसानी सां हलंदो हो। अॼु त असां उनजा अलाए छा छा हथ करे रखिया आहिनि, पर उन वक़्त में इहा पेज ई हुई जेका उन्हनि खे मज़बूत बि कंदी हुई, हथ में उनजो धाॻो झले बि सघिबो हो, न त उहो तमामु मुलायम उन आहे तंहिं करे उहो धाॻो हथ में झले बि कोन सघिबो। ऐं पोइ उनजा ढेरा उन में पुसाईंदा त धाॻो मज़बूत थिए ऐं उनखे ठाहिण वारे अमल में बि आसानी रहे। इहा असांजे थर जी पुराणी टेक्नोलॉजी आहे जेका लतीफ़ साईं जे नज़र खां ओझल न रही सघी। जीअं लतीफ़